अस्सलाम वालेकुम। वेलकम सालिबन एनसाइक्लोपीडिया। छा ख़ुशि आहियो त बि सही आहे। अॼु पाण इंटरव्यू जेको थींदो टीचिंग स्टाफ में, जेकी बि टीचिंग जॉब हूंदी, चाहे EST हुजे, EST PST या HST जॉब्स हूंदी, IBA कम्युनिटी स्कूल्स एंड कॉलेज में, हुन जो टेस्ट पास करण खां पोइ इंटरव्यू बि थींदो आहे। ख़ाली टेस्ट न आहे, इंटरव्यू बि ॾियणो पवंदो आहे। त तव्हांखे ख़बर आहे त IBA जो टेस्ट एॾो सवलो बि कोन हूंदो आहे। ख़ाली टेस्ट ते बि करे सघनि था, बाक़ी हिननि सां हाणे इंटरव्यू बि रखियो आहे। ऐं इंटरव्यू बि सवलो न आहे। इंटरव्यू में बि वॾो गोड़ घुमसाण आहे, बाक़ी परेशान थियण जी ज़रूरत न आहे। तव्हां कॉन्फिडेंस रहंदो ऐं पढ़ी आया हूंदव घरों, या तव्हांखे काफ़ी कुझु पंहिंजे सब्जेक्ट जे बारे में ख़बर हूंदी, त को लोॾो ई न आहे। सभिनी खां पहिरियों तव्हांखे हीअ ॿुधाईंदासीं त बाबा जेको पैनल वेठो हूंदो इंटरव्यू वठण वारो, हुन में तक़रीबन घणा माण्हू हूंदा, घणा प्रोफेसर या एक्सपीरियंस्ड माण्हू हूंदा। उन में तक़रीबन 8-9 हूंदा, 8-9, जंहिंमां 6-7 जेका आहिनि, 6-7 या 8 तव्हां सां ॻाल्हाईंदा वक़्फ़े सां। को सुवाल पुछंदो, को बाक़ी न त हिकु जेको आहे हू चुप करे वेठो हूंदो ऐं तव्हांखे ॾिसंदो रहंदो सिर्फ़ु। कॾहिं खिलंदो, कॾहिं कीअं, बाक़ी हू तव्हां सां ॻाल्हाईंदो न। ठीकु आहे, हू तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में साइकोलॉजिस्ट हुयो। बाक़ी ॿिया जेका हुया सफ़ा घटि को अहिड़ो हूंदो जंहिंजी उमिरि 40 साल हूंदी, न त सभिनी जी उमिरि 50-60-70 साल खां बि ज़रा घटि करास हुई। सॼा वॾे एक्सपीरियंस ऐं पोड़ा वेठल हूंदा हुआ। ठीकु आहे, हू ज़्यादा बि तव्हां ॻाल्हाईंदो, वठि ज़रूरु कंदा, रायत सफ़ा न कंदा। सभिनी खां पहिरियों छा थींदो त हीअ सिनारियो तव्हांखे ॿुधाए छॾिया भई अंदरि कीअं हूंदो माहौल। परेशान थिप न आहे थियणो। अलाह वॾो आहे, जेको अलाह तव्हांखे ॾिए थो उहो को रोके नथो सघे। हू सभिनी खां पहिरियों चवंदा त बाबा पंहिंजो इंट्रोडक्शन करायो। इंट्रोडक्शन कराइणो, पंहिंजो नालो, अबे जो नालो। हीअ पहिरियों शुरू में हू पुछंदा, हा बाबा नालो छा अथई, आराम सां। वरी त बाबा अबे जो नालो छा अथई, अच्छा। हुन खां पोइ तव्हांखे चवंदा, हा बाबा पंहिंजो फुल इंट्रोडक्शन ॿुधायो। पोइ ॿुधाइणो आहे त बाबा मां छा ज़िंदगीअ में कयो आहे, पोज़ीशन होल्डर हुयुमि, ठीकु आहे, ग्रुप लीडर हुयुमि, या मां टीचिंग किथे किथे कई आहे ऐं किथे कयां पियो, या मुंहिंजा एजुकेशन में इनिशिएटिव छा हुया, या कंहिं में मां पार्टिसिपेट कयो आहे त मुंहिंजो उते किरदारु छा हुयो। ठीकु आहे, पंहिंजा मतिलबु वॾो पंहिंजे पाण खे वॾो करे ॾेखारिणो आहे। बाक़ी एतिरो बि न जेतिरो तव्हां हुजो न। कोशिशि कयो पंहिंजी जेकी ख़ूबियूं आहिनि हुननि जे साम्हूं प्रेज़ेंट कयो, त भाउ मां हीअ कयां थो पियो, हीअ कयो आहे। त ईअं भलाई थींदी, मतिलबु तव्हांजो इंट्रोडक्शन स्ट्रॉन्ग थी वेंदो। जेतिरो इंट्रोडक्शन स्ट्रॉन्ग हूंदो, हू मतिलबु फस्ट इम्प्रेशन, त ओतिरो ई सुठो थींदो। हुन खां पोइ तव्हां खां पुछंदा त बाबा हाणे तव्हां छा था पिया कयो, टीचिंग कयो था, या कोई यूट्यूब चैनल हलायो था पिया, या वरी अकेडमी में था पढ़ायो। मतिलबु जेको कोई तव्हां कंदा हूंदो हू तव्हां ॿुधाईंदो। ठीकु आहे, हुन खां पोइ जंहिं ॻाल्हि ते तव्हां वधीक एम्फासाइज़ कयो, मतिलबु मां ही फलाणी शइ पढ़ायां थो, मां ही फलाणी शइ पढ़ायां थो, साईं मां मैथ पढ़ायां थो, मां फिज़िक्स पढ़ायां थो, मां केमिस्ट्री पढ़ायां थो, मुंहिंजो सभिनी खां फोकस हिन सब्जेक्ट ते वधीक आहे। या जेकॾहिं तव्हां सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो तव्हांजो पंहिंजो ई सब्जेक्ट हूंदो। जेकॾहिं फिज़िक्स आहे त फिज़िक्स ते ई तव्हांजो फोकस हूंदो। जेकॾहिं तव्हां जर्नल हो, मतिलबु EST जीअं क्लस्टर स्कूल्स में थींदा आहिनि, EST PST, त हू त जर्नल हूंदा आहिनि। EST PST वारा जेका कंहिं हिकु सब्जेक्ट खे एम्फासाइज़ कंदा, हुन मां ई हू डेमो वठंदा। बाक़ी ॿिया जेका स्पेशलिस्ट आहिनि, HST आहिनि, फिज़िक्स जा, केमिस्ट्री जा, मतिलबु हू त पंहिंजे सब्जेक्ट मां ई कंहिं हिकु टॉपिक ते डेमो ॾींदा। डेमो ईअं कोन थींदो त बाबा हू तव्हांखे टॉपिक ॿुधाईंदा त हिन ते डेमो ॾियो। ही 99% तव्हांजो पंहिंजी चॉइस हूंदी आहे, तव्हांजी पंहिंजी चॉइस हूंदी आहे त तव्हां डेमो कहिड़े टॉपिक ते ॾियो था। हू चवंदा बाबा अच्छा तूं पढ़ाईंदो, सही, हाणे असांखे पढ़ाए। 8-9 तव्हांखे ॿुधायो आहे, चाचा पोड़ा वेठा हूंदा, ॾाढा मोतबर, ॾाढा संजीदा हूंदा। के हिकु जेको आहे मूं तक़रीबन साइकोलॉजिस्ट आहे, हू खिलंदो रहंदो तव्हांखे ॾिसी ऐं तव्हांजे मूवमेंट खे नोट कंदो। बाक़ी ॿिया काफ़ी तवजा ॾींदा तव्हां ॾे। बाक़ी हिकु ॿी बि ॻाल्हि नोट करण वारी आहे, भले तव्हां केॾो बि सुठो पढ़ाईंदो, कॾहिं तक़रीबन ख़ुशि न थींदा। हू तव्हांखे फुल कंफ्यूज़ करण जी कोशिशि कंदा, त तव्हांखे कंफ्यूज़ न आहे थियणो। जेकॾहिं
तव्हां सुठो पढ़ाए था वञो त ॾाढो सुठो। जेकॾहिं थोरो तिको हुन में बि थी वञे त हुन में बि जेकी थी वई आहे तव्हां छा था करे सघो। हा, सुठो हुन खां पोइ जेकी परफॉर्मेंस आहे उहा सुठी करे तव्हां हुनखे मतिलबु कंपनसेट करे सघो था। सही आहे। पोइ जीअं ई तव्हां पंहिंजो डेमो पंहिंजी तरफ़ां हू टॉपिक पूरो करे छॾंदो हुन बाबा दैट्स ऑल, त पोइ तव्हां खां डेमो मां ई जेकी तव्हां जंहिं टॉपिक ते तव्हां डेमो ॾींदो हूंदो हुन मां ई तक़रीबन 90% हुन मां ई क्वेश्चन कंदा। को मथां हिकु अधे ॾांहुं कनि, बाक़ी न त डेमो क्लास मां ई सॼो उहो क्वेश्चन कंदा आहिनि त बाबा हीअ कीअं थियो, हीअ कीअं थियो, हीअ कीअं थियो। शॉर्ट फॉर्म जेकॾहिं तव्हां को विच में यूज़ कई आहे त हुनजी हू फुल फॉर्म पुछी था, ठीकु आहे, या मतिलबु जेको बि हुननि जे दिलि ते ईंदो हू क्वेश्चन तव्हां खां पुछी सघंदा। ठीकु आहे, कॉन्फिडेंस में जवाबु ॾिजो, अला मालिका कुझु नथो थिए। हीअं मतिलबु डेमो मां हू क्वेश्चन कंदा। हुन खां पोइ तव्हांखे चवंदा अचु बाबा वेह। तव्हां वेहंदव त पोइ तव्हां खां हू क्रॉस क्वेश्चनिंग थींदी डेमो खां वठी। पोइ को काॾों जो क्वेश्चन हूंदो, को काॾों जो हूंदो, पुछंदा बाबा तव्हां स्कूल खां तव्हांजो घरु घणो परे आहे, ठीकु आहे, घणनि मिंटनि जो पंधु आहे, जंहिं स्कूल में तव्हांखे असां मोकिलिणो आहे हू घणनि मिंटनि जो पंधु आहे। ॿियो वरी सब्जेक्ट, तव्हां खां सब्जेक्ट पुछंदा। सब्जेक्टनि मां मतिलबु पहिरें नंबर ते सब्जेक्टनि मां सुवाल पुछंदा। जेकॾहिं तव्हां स्पेशलिस्ट हो त हुन ई सब्जेक्ट मां क्रॉस क्वेश्चनिंग थींदी। सुवाल पुछी कुझु सुवाल एॾा वधीक बि न पुछंदा। हुन खां पोइ तव्हां खां पुछंदा त बाबा तव्हांजी जेकी डिग्री आहे, आख़िरी डिग्री, हुन में आख़िरी सेमेस्टर में या सेकंड लास्ट जेको सेमेस्टर आहे हुन जा सब्जेक्ट कहिड़ा कहिड़ा हुया, हू तव्हांखे यादि हुजणु खपनि। हुननि जा नाला ॿुधाइणा पवंदा, नाला ॿुधाईंदो। ऐं हीअ बाबा तव्हांजे घर खां स्कूल ताईं केतिरो डिस्टेंस आहे, हीअ अॻे मां ॿुधाए छॾियो आहे। हुन खां पोइ ॾिस था त जेकॾहिं तव्हांजी डिग्री वॾी आहे, फर्ज़ कयो तव्हां इंजीनियर आहियो या तव्हां BBA कई आहे, इन टीचिंग साइड अचो था पिया, या मतिलबु खोड़ घोड़ गुमसाम थी सघनि था। तव्हां वटि वॾी डिग्री आहे, चवंदा तव्हां टीचिंग कीअं था कयो, टीचिंग कयो था पिया, अच्छा तव्हां त भॼी वेंदो। हाणे असां सां तव्हां कॉन्ट्रेक्ट कंदो, स्टाम्प कंदो, 5 सालनि जो स्टाम्प कयो कंदो, तव्हां चवणो आहे बाबा असां 1-2 सालनि जो स्टाम्प कंदासीं, त भले तव्हां 5 सालनि ते बि राज़ी थी वञो, 5 सालनि जो कंदा कोन, छो जो हिननि जो कॉन्ट्रेक्ट हर साल रिन्यू थींदो आहे, त 1 साल जो ई कॉन्ट्रेक्ट कंदा। त जेकॾहिं चवनि त बाबा कंदो, चवंदासीं हा बाबा असां 1-2 सालनि जो या 5 सालनि जो बि कंदासीं, त जीअं तव्हांजो कमु थी वञे, ठीकु आहे। बाक़ी को मसइलो न आहे, असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। असांखे फेसबुक ते बि जॉइन करे वठो, जेको को सुवाल बि हू बि पुछी सघो था। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।